ॾाढी सुंदर घटना थी महात्मा बुद्ध जन जे जीवन में। हिकिड़े नगर में विया, उन नगर में हिकिड़ो भयंकर लुटेरो डाकू रहंदो, ॾाढो खूंखार, जंहिंजो नालो तव्हां जरूर ॿुधियो हूंदो, अंगुलीमाल। नालो कीअं पइजी वियो अंगुलीमाल? उहो जंगल जे किनारे रहंदो हुयो ऐं उतां जो जेको राजा हुयो उन सां कुछ उन जी बहस थी, कुछ झगड़ो थियो, कुछ अहिड़ो वाद विवाद थियो कि उनखे ॾाढो गुस्सो आयो। उन प्रण कयो कि जेसि ताणी मां 1000 माण्हुनि खे न मारींदुमि मां चैन सां न वेंदुमि। 1000 माण्हुनि खे मारे करे उन्हनि जी हिकिड़ी उंगली कटे करे पोइ उन्हनि जी माला ठाहे करे गले ते पाईंदो। चओ हरे राम। तॾहिं नालो पइजी वियो अंगुली माल, भई उंगलियुनि जी माला पाईंदो। 1000 माण्हुनि जो प्रण कयो हुई। हाणे त धीरे धीरे मार काट शुरू कयईं। 10, 20, 50, 100, 500, 600, 900, 999 माण्हू मारे छॾी। चओ हरे राम। समझो था भाई 999। हाणे त उन रस्ते खां ई माण्हू वञण बंदि करे छॾियो, भई मता न केॾी महिल मिली वञे ऐं मारे छॾे। कोई बि न वेंदो, सालनि खां उन रस्ते खां कोई न गुज़रियो जे पासे जंगल में अंगुलीमाल रहंदो। कथा में लिखियल आहे उनजी माता मिलण वेंदी, उनजी जेकी माता हुई उहो उन सां मिलण वेंदी। पर जॾहिं उन ॿुधियो माता बि भई 999 मारे चुकियो आहे त उन बि वञण बंदि कयो। भई कहिड़ी ख़बर भाई 1000 पूरा करण जे चक्कर में मूंखे बि मारे छॾे, अहिड़े जो कहिड़ो भरोसो। हिन जे अंदर त दया भावना आहे कोन। उन माता बि वञण बंदि करे छॾियो, कोई न वेंदो, कोई बि न। हिकु ॾींहुं महात्मा बुद्ध पहुता उन नगर में। उन ई रस्ते खां निकिरनि पिया त कंहिं राहगीर रोके छॾियो। नगर वासियुनि रोकियो कि बाबा काॾे था वञो? चई भाई जंगल पार करे ॿिए शहर था वञो। चई हे रस्तो न वञो। छो भाई? चई हेॾे अंगुलीमाल रहंदो त 1000 माण्हुनि जो प्रण करे चुकियो आहे मारण जे लाइ, 999 ॿुधियो आहे मारे चुकियो आहे, हिक जी तलाश में आहे। बाबा तव्हां ॿिए रस्ते खां वञो, वेनती अथव। महात्मा बुद्ध मुस्कुराइण लॻा। चयूं भाई पहिरियों अगरि जानकारी न ॾियो आहे त पोइ रस्तो मटे वठूं हा, पर हाणे त रस्तो न मटींदासीं, हाणे त इन ई रस्ते खां वेंदासीं। ॾिसूं त सही अंगुलीमाल कीअं आहे, केरु आख़िर एॾो नालो ॿुधियो आहे हुनजो। महात्मा बुद्ध हली पिया त 2-4 कोई उन्हनि सां गॾु ॿिया बि सेवक हुया, उहे बि गॾु हलिया। उहे रोकनि पिया, बाबा न वञो, ॿिए रस्ते खां हलो, पंहिंजे लाइ न त घटि में घटि असांजे लाइ सोचो, हलो दया कयो, ॿिए रस्ते खां हलियो। पर महात्मा बुद्ध पंहिंजी मस्ती जी चाल में हुया, अॻिते अॻिते वधिया। अंगुलीमाल ॾिठो भाई एॾनि महीननि खां पोइ कोई आयो आहे, एॾनि महीननि खां पोइ कोई नज़र आयो आहे। अॼु त प्रण पूरो थींदो, 1000 माण्हू पूरा थींदा अॼु। पर साम्हूं खां ॾिसे त हिन जी चाल बि अलॻि आहे। अॼु ताणी ॾाढा माण्हू ॾिठा पर अहिड़ो न ॾिठो। सभु ॾिसी करे पोइ तो भॼी वेंदा हुआ। ऐं ईअं ई थियो, जेके उन्हनि सां सेवक हुया महात्मा बुद्ध जा, उहे केवल अंगुलीमाल खे ॾिठो छॾे हली विया। भैया हाणे बसि हिन खां अॻिते असां सफ़र न करे सघंदासीं, प्राण बचायूं। सभु हली विया, केवल अॻिते महात्मा बुद्ध वधिया। अंगुलीमाल साम्हूं मिलियो ऐं महात्मा बुद्ध ॾिठो वाकई उंगलियुनि जी पूरी माला पातल आहे। अंगुलीमाल गुस्से में उन्हनि संतनि खे, महात्मा बुद्ध खे पंहिंजो हथियार ॾेखारियो ॾकाइण जे लाइ। चयूं तव्हां कोई साधु था लॻो, कोई संत था लॻो, कोई बुद्ध पुरुष था लॻो, तव्हांखे वरी बि मौक़ो थो ॾियां, तव्हां हितां वापसि हली वञो। मां नथो चाहियां मां तव्हांखे मारां, तव्हांखे मौक़ो आहे, तव्हां वापसि वञो, न त पोइ 1000 माण्हू मूंखे पूरा करणा आहिनि, 999 थी चुकिया आहिनि, मां तव्हांखे मारे छॾींदुमि। पर तव्हांखे मौक़ो थो ॾियां, तव्हां कोई संत आहियो, तव्हां वापसि वञो। महात्मा बुद्ध खिलण लॻा। छो भाई तूं घबराए छो तो? तूं पंहिंजो प्रण पूरो कर, तूं असांखे मार, कोई दिक्कत थोड़ी आहे। तव्हांखे भउ नथो थिए? महात्मा बुद्ध चयो वध में तूं छा मारींदे? तूं शरीर मारींदे न, आत्मा त अमर आहे, उहो तूं मारे न सघंदे, तो में एतिरी ताक़त आहे कोन। अहिड़ा जवाब ॿुधी अञा गुस्सो आयो। तव्हांखे भउ नथो लॻे? मां तव्हांखे मारे छॾींदुमि। कथा में लिखियल आहे महात्मा बुद्ध चयो भाई अॼु ॾिसूं था केरु कंहिंखे थो मारे। मतलब तू भी क्षत्रिय है, मां भी पहिरों राजकुमार हुयुमि, क्षत्रिय हुयुमि, तू भी क्षत्रिय, मां भी क्षत्रिय, अॼु ॾिसूं था केरु कंहिंखे थो मारे। ॾाढो गुस्सो आयो अंगुलीमाल खे।
क्रोध में हथियार कढियईं। महात्मा बुद्ध चए भी भाई भी 2 मिंट भी, तोखे मारणो ई आ, प्रण पूरो करणो आ। मुखे मारे तुंहिंजा 1000 माण्हू भी पूरा थी वेंदा, पोइ त तूं ये मार काट भी छॾे छॾींदे। तूं मुखे मार, पर मुंहिंजी हिकिड़ी शर्त अथई, मुंहिंजो हिकिड़ो आखिरी चवण मन, बस आखिरी इच्छा मुंहिंजी पूरी कर, त पोइ भले तूं मुखे मार। हा हा ॿुधाए भाई कहिड़ी आहे तुंहिंजी इच्छा। साम्हूं पेड़ हुयो, त पेड़ में हिकिड़ी ॾाढी सुंदर डाली लटके पई। चयो इहे कटे ॾे मूंखे, ये डार जेकी आहे इहे कटे ॾे। हे कोई वॾी ॻाल्हि आहे? उनखे त शुरू खां कटण ऐं इहो मारण ई त ईंदो हो अंगुलीमाल खे। उन तुरंत पंहिंजो फरसो कढियो ऐं कटे उहो डार हथ में ॾिनई। हा खणो भाई, बस एतिरी सी इच्छा। चई हा बस एतिरी इच्छा। हाणे ॿुध भाई, हिकिड़ो चवण त तूं मञियो, एतिरे में महात्मा बुद्ध समझी विया भाई चवण मने तो यानी अॻिते बि मञींदो। हिकु ॿियो बि चवण मन। हा हा ॿुधायो कहिड़ो? चई जेकी डार कटे ॾिनी अथई इहे डार वरी वापसि जोड़े ॾे। अंगुलीमाल खिलण लॻो। चई पहिरियों लॻे पियो तव्हां पागल आहियो, पर तव्हां पूरा पागल आहियो। डार पहिरियों चओ था कटे ॾे, वरी कटे ॾिनीमांव त चवे थो भाई वरी जोड़े ॾे। अरे हिकु बार कटजी वई त जुड़जंदी कीअं? जोड़न कोई सरल थोड़ी आहे। हाँ कटण लाइ चए त मां तुरंत कटे ॾिनो तोखे, जोड़न सरल थोड़ी आहे। महात्मा बुद्ध मुस्कुराइण लॻा। चए इहो ई त सम्झाए तो 999 खे कटण सरल अथई, पर हिक खे बि जोड़न ॾाढो कठिन अथई भाई। चओ हरे राम। मारे त तूं सघीं थो, कंहिंखे जीवन ॾेई सघे थो छा? मारण तुंहिंजे लाइ ॾाढो सरल आहे। कंहिंखे जीअण जी प्रेरणा ॾेई सघे थो, बख़्शे सघे थो, कंहिंजे मथां दया करे सघे थो, पंहिंजो इहो स्वभाव छॾे सघे थो। मारण त ॾाढो सरल आहे। 999 त मारे चुकियो आहे तूं। जोड़े ॾेखार डार, जोड़े ॾेखार। अरे चुप थी वियो अंगुलीमाल। अहिड़ा वचन मां कॾहिं न ॿुधिया आहिनि भाई। ॾाढनि जो दर्शन कयो आहे, ॾाढा माण्हू मिलिया आहिनि, ॾाढा ज्ञानी मिलिया, पर अहिड़ो कोई न मिलियो जेको एॾो सेखारे, एॾो समझाए। तुरंत हथियार छॾे छॾियो अंगुलीमाल। महात्मा बुद्ध समझी विया, उन्हनि हिकु शब्द बि न चयो। उन्हनि तुरंत पंहिंजी राह मोड़ी वापसि उन नगर में आया। अंगुलीमाल खे हिकु शब्द बि न चयो। हाणे अंगुलीमाल पोइतो पोइतो आयो, पोइतो पोइतो आयो ऐं अखियुनि में आंसू बार बार चए बीहो महात्मा जी बीहो। ओ मंत्र जाप करे बुद्धम शरणम गच्छामि, बीहो बीहो मूंखे पंहिंजी शरण ॾियो, बीहो। महात्मा बुद्ध पंहिंजी मस्ती में हलंदा विया, पंहिंजे आश्रम में पहुता। ओसताणी पहुची वियो अंगुलीमाल। कई माण्हू त घबराइजी विया ॾिसी करे। चई अरे हे त उहो ई आहे। उन्हनि खे चए पियो न न घबरायो न भाई, घबरायो न, मां मारण न आयो आहियां, मां पंहिंजो भविष्य सुधारण आयो आहियां। महात्मा बुद्ध जी शरण में आयो त महात्मा बुद्ध चयो भाई अगरि असां सां गॾु रहण चाहे थो, जीवन बदिलण चाहे थो त ॾाढा कठिन नियम अथई। बाबा मां सभु कंदुमि, तव्हां जेको चओ मां ज़रूरु कंदुमि। महात्मा बुद्ध चयो ठीकु आहे भाई, वार लराए पंहिंजा पूरा। ये जेकी जटाऊं रखियूं अथई एॾी, ये सभु लाराए। वेश ॾिनो, हे वेश पाए, हाणे हे कपिड़ा पाए, लाए पंहिंजा इहे सभु फालतू कपिड़ा जेके पाता अथई तुरंत लाथी, तुरंत पातई। तुलसी माला ॾिनऊं, कंठी पारायूं, सभु कुझु करायूं। महात्मा बुद्ध तिलक लॻाए छॾियूं। हाणे त भेस ई बदिलजी वियो। बाबा ॿियो छा करणो आहे? चयो हाणे जंहिंजे माण्हू खे तूं मारियो आहे उन्हनि जे घर वञ ऐं भिक्षा वठी आ। चओ हरे राम। जिनखे जिनखे मारियो अथई उन्हनि जे सभिनीनि जे घर वञ ऐं भिक्षा वठी आ भाई। जो आज्ञा। ॾिसो परिवर्तन संत जे अचण सां जीवन में कहिड़ो परिवर्तन थी वियो। जो आज्ञा। पात्र खईं ऐं निकितो भाई बाज़ार में। माण्हुनि खे ख़बर हो भाई हाणे हे वापसि अची वियो आहे, ऐं कहिड़ो भरोसो, हाँ कहिड़ो भरोसो, वरी डाकू ठही वञे, वरी लुटेरो ठही वञे, वरी मार धाड़ करे त कहिड़ो भरोसो। ख़बर अथव माण्हुनि दरवाजा जीअं ई खोलिया ॾिठो अंगुलीमाल आहे त सभिनीनि पत्थर हया, ॾाढा पत्थर लॻा, एॾा पत्थर लॻा कि रक्त वहण लॻो, खून वहण लॻो। मुर्शिद करे छॾियो उनखे, पर पोइ बि चेहरे ते मुस्कुराहट आहे। याद सतगुरनि जी, महात्मा बुद्ध जी आहे। अखियुनि में आंसू बि आहिनि पर मुस्कान बि आहे चेहरे ते। ॾाढो मारियो माण्हुनि, छो जो माण्हुनि खे बि गुस्सो हुयो भाई असांजा वॾा हिन मारिया आहिनि, असांजो ॿार मारियो आहे, कंहिंजो पिता त कंहिंजो ॿार, कंहिंजो कोई मारियो आहे।
ॾाढो गुस्से में हुया माण्हू, ॾाढो मारियो, खूब मारियो। जॾहिं महात्मा बुद्ध खे कंहिं अची ॿुधायो कि तव्हांजो जेको नयो चेलो बणिजो आहे, सेवक बणिजो आहे, अंगुलीमाल, उनखे ॾाढो मारियो अथऊं माण्हुनि। महात्मा बुद्ध डुकंदा आया, पंहिंजे हथ सां पंहिंजी गोद में उनखे विहारियऊं, मथो रखियऊं, उनजो मथे ते हथ फेरण लॻा। तॾहिं महात्मा बुद्ध हिकिड़ो सवाल पुछियो अंगुलीमाल खां कि अंगुलीमाल, तोखे हिननि माण्हुनि एॾो मारियो आहे, माण्हुनि जी कोई ग़लती न आहे, माण्हुनि पंहिंजी बड़ास कढी आहे, पंहिंजो क्रोध, पंहिंजो गुस्सो कढियो आहे, माण्हुनि तोखे मारियो आहे, पर तुंहिंजे मन में पीड़ा न थी? तोखे गुस्सो न आयो? तोखे क्रोध न आयो, गुस्सो न आयो मन में? छो जो तू भी ताकतवर आहे, तू चाहे त हिक हिक खे वरी मारे पियो सघे, पर तोखे क्रोध न आयो, मन में पीड़ा न थी? तॾहिं अंगुलीमाल मुस्कुराईंदे मुस्कुराईंदे उन्हनि जी गोद में ई आहे, चए तो मन में पीड़ा कीअं थींदी सतगुरु, मन त तव्हां खणी विया आहियो, मन त मुंहिंजो तव्हां वटि आहे, मां त सोच वीचार बि नथो करे सघां, मन त मुंहिंजो तव्हां वटि आहे, तव्हां में ई खोयल आहे, तव्हांजी यादि में पियो आहे, पोइ मूंखे इहे वीचार कीअं ईंदा? मूंखे त केवल हिकिड़ो ई वीचार थो अचे कि मैं भी तेरा तू भी मेरा, बस मुंहिंजो सतगुरु ई आहे, मुंहिंजो प्रभु ई आहे, जे मुंहिंजो जीवन सुधारे छॾियो, अहिड़े नरक मां कढी करे मूंखे भक्ति में लॻाए छॾियो। अहिड़ा वचन महात्मा बुद्ध ॿुधिया, मथे ते हथ रखियऊं भाई, ऐं आजीवन महात्मा बुद्ध उन्हनि खे पाण सां गॾु रखियो, आजीवन, पूरो जीवन महात्मा बुद्ध अंगुलीमाल के पाण सां गॾु विहारींदा, राइट हैंड साइड, सिधे हथ जे पासे में, बिल्कुलु बगल में, उनखे बिल्कुलु परे न कंदा। छो न कंदा? चवंदा केॾी केॾी महिल मुंहिंजो मन थींदो आहे कि मां अंगुलीमाल जे मथे ते हथ फेरियां। महात्मा बुद्ध जा वचन, एॾो प्रेम थी वियो उन्हनि सां। चओ हरे राम, काथे डाकू हुयो, काथे माण्हू भोग कंदा, ऐं हाणे माण्हू हुन सां प्रेम करण लॻा। छो? छो जो जीवन में हिकिड़ा संत अची विया। चओ जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर। पूरो जीवन उन्हनि भक्ति कई महात्मा सां, महात्मा बुद्ध सां गॾु मिली करे, ऐं जीवन जे अंतिम क्षण में भी महात्मा बुद्ध उन्हनि सां गॾु हुया ऐं उन्हनि जो अंतिम संस्कार भी कयो, उन्हनि सां हमेशा गॾु रहिया। हिकिड़ी वैश्या खे भी महात्मा बुद्ध जीवन दान ॾिनो, नयो जीवन ॾिनो, समझो ॾाढनि बुरायुनि में हुई, पर महात्मा बुद्ध उनजो जीवन परिवर्तन करे छॾियो, उनखे भक्ति ॾेई छॾी, नाम ॾेई छॾियो, उनजो जीवन भी संवारे छॾियो। अहिड़ा महात्मा बुद्ध